नादरा सेंटर ठरी मिरवा नादरा इंतजाम मिली भगत सां करप्शन जो गड़बड़ थी वियो आहे। एजेंटनि खे रिश्वत ॾियण बिना कार्ड जो टोकन भी नथो ॾिनो वञे। इन सिलसिले में नादरा ऑफिस में कार्ड ठाहिराइण लाइ ईंदड़ औरतुनि साजिदा शहर, अब्दुल मजीद शहर, मेनाज खातून, अब्दुल वहाब ॿियनि चयो त नादरा इंचार्ज जी मिली भगत करे नादरा सेंटर ते खुलेआम एजेंट गरी रिश्वत वठी नादरा अमले खां टोकन वठी ॾियनि था, जॾहिं त रिश्वत न ॾींदड़ मर्दनि ऐं औरतुनि खे सॼो ॾींहुं कतार में बीहारे तज़लील कई वञे थी। उन्होंने नादरा अख्तारनि खां मुतालबो कयो त नाअहल करप्ट नादरा अमले खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे खेनि इंसाफ़ ॾियारियो वञे। जसकम मली ज़िले जे अॻूणे सदर ज़मीर हाजाणी पारां पार्टी सां लाताड़गी जो ऐलान कयो आहे। ज़मीर हाजाणी जो चवणु आहे त हू 2 सालनि खां जसकम खे छॾे चुको आहे। हुनजो हाणे कंहिं बि क़ौमपरस्त पार्टी सां को बि तालुक़ न आहे। हू जल्द कंहिं वफ़ाक़ी सियासत कंदड़ पार्टी में शामिल थियण जो ऐलान कंदो। मलीर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ज़मीर हाजाणी चयो त 2018 में जसकम छॾे चुको आहे। उन बावजूद पैगाम सिंध मार्च करण जे ॾोह में जसकम जे ॿिनि अॻवाननि सां गॾु हुनखे FIR में नामज़द कयो वियो। हुन चयो त हू जसकम छॾे चुको आहे। उन बावजूद खेसि बेगुनाह बार खंभे गिरफ़्तार कयो पियो वञे। हैदराबाद में पाकिस्तान वेटनरी मेडिकल एसोसिएशन सिंध ज़ोन पारां 13 ॾींहं अॻु खंभे गुम कयल वेटनरी डॉक्टर आयतुल्ला जरवार जी बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते डॉक्टर ज़ाहिद चाचड़, डॉक्टर रहमतुल्लाह सिंधरानी ऐं ॿियनि चयो त डॉक्टर आयतुल्ला हिन वबा जी सूरताल में मिस्किन माण्हुनि जी ख़िदमत कंदड़ शख़्स आहे, जंहिंखे खंभे गुम करणु अफ़सोस जो उहो अमल आहे जंहिंजी हू सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। उन्हनि मुतालबो कयो त डॉक्टर आयतुल्ला जरवार खे फौरी तौर बाज़ियाब करे डॉक्टरनि में पखिड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। हालाणी मेहरापुर भरिसां ॻोठ कमाल ख़ासकली जे रवासियुनि पारां बाज़र पुलिस जे एहलकारनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सियालाबाद जे रवासियुनि ॻोठ कमाल ख़ासकली जे रवासियुनि पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ मेहरापुर लाखा रोड बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। मुज़ाहिरे जी अॻवानी कंदे सिकंदर ख़ासकली, फिदा ख़ासकली ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहींदे चयो त पुलिस एहलकार शाहनवाज़ शहर ऐं अख्तर शहर उन्हनि जे घरनि मथां काह करे औरतुनि ऐं मर्दनि खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो आहे। पुलिस एहलकार बिलाजावाज़ घरनि ते चढ़ाई करे उन्हनि खे हिरासा करे रहिया आहिनि ऐं मथनि कूड़ियूं FIR दाख़िल करे उन्हनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त एहलकारनि जे ज़ुल्म खां निजात ॾियारे खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।